मोरे वाक़े में मारिजी वियल इरफान लगारी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई विया आहे। मोरे वाक़े में मारिजी वियल इरफान लगारी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई विया आहे। इरफान लगारी जे मुंह पेरनि ते तशद्दुद जी तस्दीक़ कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त गोली लॻण सबबि इरफान लगारी जी ॼाड़ी सड़ियल हुई। रिपोर्ट मूजिबि इरफान लगारी जे मुंह पेरनि ते तशद्दुद जा निशान भी हुआ। मोरे वाक़े में मारिजी वियल इरफान लगारी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। इरफान लगारी जे मुंह पेरनि ते तशद्दुद जी तस्दीक़ कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त गोली लॻण सबबि इरफान लगारी जी ॼाड़ी सड़ियल हुई। रिपोर्ट मूजिबि इरफान लगारी जे मुंह ऐं पेरनि ते तशद्दुद जा निशान हुआ। अहम ख़बर खान नाज़रीन अवां खे अपडेट कंदा पिया हलूं त मोरे वाक़े में मारिजी वियल इरफान लगारी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। इरफान लगारी जे मुंह ऐं पेरनि ते तशद्दुद जी तस्दीक़ कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त गोली लॻण सबबि इरफान लगारी जी ॼाड़ी सड़ियल हुई। रिपोर्ट मूजिबि इरफान लगारी जे मुंह पेरनि ते तशद्दुद जा निशान हुआ। मोरे वाक़े में मारिजी वियल इरफान लगारी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। ही अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। मोरे वाक़े में मारिजी वियल इरफान लगारी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। इरफान लगारी जे मुंह पेरनि ते तशद्दुद जी तस्दीक़ कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त गोली लॻण सबबि इरफान लगारी जी ॼाड़ी सड़ियल हुई। इन रिपोर्ट में वधीक छा चयो वियो आहे मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो सां। ज़फ़र, अपडेट कजो, इरफान लगारी जी पोस्टमार्टम रिपोर्ट जारी कई वई आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद सिविल अस्पताल में कुछ ॾींहं अॻु इरफान लगारी जेको मोरे में पुलिस जे सां क़त्ल थियो उन जे जेको आहे सो फर्स्ट रिपोर्ट जेका आहे पोस्टमार्टम जी उहा हैदराबाद सिविल अस्पताल जारी कई आहे। जेको आहे सो अॼु मेडिको लीगल ऑफिसर पारां जेका इरफान लगारी जी रिपोर्ट जारी कई वई आहे उन में ॿुधायो वियो आहे त हुनखे गले में जेका गोली लॻियल हुई उन गले में गोली लॻण सबबि हुनजो मौत थियो आहे। जॾहिं त हुनखे कुल 5 गोलियूं लॻल हुयूं, हिकिड़ी गले में ऐं ॿी जंग में, ऐं हुन ते पेरनि ते हेठां पेरनि ते ऐं जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि ते हुन ते तशद्दुद जा निशान बि ज़ाहिर कया विया आहिनि त हुन ते तशद्दुद बि थियल हुयो। पहिरीं रिपोर्ट में इहा जेको आहे सो सिविल अस्पताल जी तरफ़ां जेको लीगल ऑफिसर तरफ़ां जारी कई वई आहे रिपोर्ट, हुन में तशद्दुद जे निशाननि जी तस्दीक़ कई वई आहे ऐं ॿिनि गोलियुनि, हिकु गले में गोली ऐं ॿी जंग में गोली लॻण जी तस्दीक़ कई वई आहे। जी ठीकु आहे ज़फ़र, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।